अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सहरा सुमरो इन बुलेटिन में मूसा गस्ताद थी प्रिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान में पहिरियों रोज़ो कॾहिं थींदो? मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास पेशावर में शुरू। कमेटी चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद इजलास जी सदारत। इजलास में शायदियूं गॾु कयूं पियूं वञनि। मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद चयो आहे त इंशाअल्लाह सॼे मुल्क में रमज़ान शरीफ़ जी शुरूआत गॾु थींदी। वफ़ाक़ी हुकूमत शहरी ऐं इफ्तारी वक़्त बिजली लोड शेडिंग न करण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगार चयो आहे त शहरी ऐं इफ्तारी वक़्त पूरे मुल्क में बिजली जी लोड शेडिंग न थींदी। जेकॾहिं किथे लोड शेडिंग थिए थी त 118 ते शिकायत कई वञे। वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त रमज़ान अल मुबारक में गैस जी फ़राहमी सुबुह 3 वॻे खां राति 10:30 वॻे ताईं जारी रहंदी। रमज़ान शरीफ़ जे महीने दौरान गैस जो प्रेशर बि वधायो आहे। सिंध हुकूमत रमज़ान अल मुबारक के महीने दौरान स्कूलन के वक्त में तब्दीली करे छड़ी। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मुताबिक समूरन सरकारी तोड़े खानगी स्कूलन में सुबह 8 वॻे खां 12 वॻे ताईं तदरीसी अमल जारी रहंदो। ॿिनि शिफ्टन वारनि स्कूलन में पहिरीं शिफ्ट सुबह जो 7:30 वॻे खां 11:30 वॻे ताईं। नोटिफिकेशन मुताबिक समूरा तैलीमी इदारा जुमे ॾींहं ते सुबह 8 वॻे खां 11:30 वॻे ताईं खुलियल रहंदा। कोयटा ऐं बारखान में CTD जूं कार्रवाइयूं। 14 दहशतगर्द मारिजी विया। CTD तर्जुमान चयो आहे त दरख़शान वारे इलाइक़े में कुझु इतलाह ते कार्रवाई कई वई। फायरिंग जी ॾे वठ में 8 दहशतगर्द मारिजी विया। 3 अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। CTD तर्जुमान मूजिबि ॿी कार्रवाई बारखान में कई वई, जंहिंमें 6 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूद बि मवाद हथ कयो वियो आहे। मारिजी वियलनि जो तालुक़ु पाबंदी मिलियल तंज़ीम सां हो। अपोज़िशन इत्तेहाद पार्लियामेंट ऐं KPK हाउस में हयल धरना ख़त्म करे छॾिया। अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त असांजो मुतालबो इहो ई हो त बानी PTI सां ज़ाती डॉक्टरनि खे मिलायो वञे ऐं बानी PTI खे अल शफ़ाफ़ इंटरनेशनल अस्पताल मुंतक़िल कयो वञे। भेनरुनि जा जज़्बा दुरुस्त आहिनि, उन्हनि खे मुलाक़ात जी इजाज़त ॾिनी वञे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त असांखे बानी PTI जे अखियुनि जी बहितरी जी उमेद आहे। एहतिजाज दौरान पार्लियामेंट खे जेल खानो बणायो वियो हो। सुप्रीम कोर्ट बानी PTI सां फौरी मुलाक़ात कराइण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। बानी PTI जे वकील लतीफ़ खोसा जी दरख़्वास्त ते ॿुधणी। जस्टिस सलाहुद्दीन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेको केस असांजे साम्हूं फिक्स ई न आहे, उन में हुकुम नथा ॾेई सघूं। जस्टिस हाशिम काकड़ चयो आहे त अवियां असां खां पाण मुरादो नोटिस जो अख़्तियार वठी छॾियो आहे। हिकु फ़ौजदारी केस में फौरी मुलाक़ात जो हुकुम कीअं था ॾेई सघूं? हिते अदालत में बि सियासी ॻाल्हियूं न कयो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तार चयो आहे त बानी PTI जी हिकु अख जी नज़र छबांग इच्छा आहे, जेका हिन उमिरि में मौजे खां घटि नाहे। हिन जी ॿी अख जी बीनाई 70 सैकड़ो आहे। आज़म नज़ीर तार वधीक चयो आहे त बानी PTI ॿुधायो त हिन जी अख जी नज़र 85 सैकड़ो घटिजी वई आहे, पर उहो न ॿुधायो त बीनाई जी बहाली जो अमल बि जारी आहे। बानी PTI जी नज़र जे हवाले सां बेबुनियाद ख़बरूं फैलायूं पियूं वञनि। KPK जे वॾे वज़ीर पारां बानी PTI जी आज़ादी लाइ फोर्स ठाहिण जो ऐलान। सुहेल आफरीदी चयो आहे त बानी PTI आज़ाद फोर्स पुरअमन जिदोजहद कंदे 22 फरवरी ते पेशावर में मेंबरनि खां हलफ़ वरितो वेंदो। सुहेल आफरीदी चयो आहे त पहिरियां तयारी ऐं पोइ वेड़ कंदासीं। जेको उन्हनि खे हटाइण जी कोशिश कंदो, उहो ॼाणे वठे त इज़त ऐं ज़िलत ख़ुदा जे हथ में आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप पॉलिसी बोर्ड जो इजलास। तइलीम, ट्रांसपोर्ट, सियाहत ऐं सनअतनि जे शोबनि में मनसूबनि जी मंज़ूरी। सिंध में HTV ऐं LTV ड्राइविंग ट्रेनिंग स्कूल क़ाइमु करण जी बि मंज़ूरी। वॾे वज़ीर चयो आहे त नौजवाननि खे ड्राइविंग जी तरबियत ॾेई रोज़गार लाइ ॿाहिरि मुल्क उमाणींदासीं। कराची, दादू, सखर, नौशेरो फिरोज़ में बि सिख्या मर्कज़ क़ाइमु कया वेंदा। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान नवाब यूसुफ टालपुर जी पहिरीं वरसी मल्हाई वई। ॻोठ मांझाकर में वरसी जे तक़रीब गरबातनि ऐं वेझनि दोस्तनि जे नवाब यूसुफ टालपुर जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी। कुलनि सां बेटा पेश नवाब तैमूर टालपुर, MNA अमीर अली शाह जिलानी, आफ़ताब शाह जिलानी, फ़क़ीर शेर मोहम्मद बिलालाणी, नवाब ज़ुबैर टालपुर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त नवाब यूसुफ टालपुर क़ौमी असेंबली में सिंध जो मज़बूत आवाज़ हो, जंहिं सिंध जे पाणी, रोज़गार ऐं ॿियनि वसीलनि बाबति आवाज़ उथारियो। संदसि जमहूरियत ऐं पीपल्स पार्टी लाइ ॾिनल क़ुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। कंदकोट वेझो चाचड़ ऐं जागीराणी दुरनि में पुराणे तकरार तां रतो छा 3 ॼणा मारिजी विया। दुराणी महर जे कचे में झेड़ो तुरनि हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में गुलाम शबी चाचड़, अनवर चाचड़ ऐं जागीराणी दुर जो हिकु ॼणो मारिजी विया। तुरनि में छिकताड़ बरक़रार, वधीक खून रेज़ी जो ख़तरो, इलाइक़े में ॾहका वारी सूरत हाल।
कंपर में गरू अणबड़ता पीरसन कतल शेख गोठ में राशिद बुलेदी पंहिंजे मासात दीदार हुसैन बुलेदी के डंडा हणी कतल करे छॾियो। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बैदि पीरसन जो मड़ वारसन के हवाले जवाबदार की गिरफ्तारी अमल में अची न सकी। शिकारपुर में कार इल्ज़ाम हेठि नारी कतल न्यू फौजदारी थाने के हद दावन शाह मोहल्ला में जवाबदार गुलाब भुट्टो पंहिंजी भेण समीरा धीअ अमानुल्लाह भुट्टो के फायरिंग करे कतल करे छॾियो। कतल की वारदात बैदि जवाबदार आसानी से फरार। अस्पताल में लाश घर पहुंचण ते कोराम। हैदराबाद में कलोही वासी नौजवान के नशे वाली गोरियों खाराए कतल करण जो इंकिशाफ। इमरान माखियो कुछ डी अग बेहोशी वाली हालत में मिलियो। अस्पताल में इलाज दौरान फौत थी वियो हो। पोस्टमार्टम रिपोर्ट जारी। नौजवान के नशे वाली गोरियों ॾियण जी तस्दीक। वारसन जो चवण आहे त नौजवान इमरान साखियो मलीर मां पसंद की शादी कई हुई जे बदिन हैदराबाद के होटल में रिहाइश कई। शक आहे त ज़ाल अनुषा माइटनि सां गॾिजी नौजवान के नशे वाली गोरियों ॾिनियूं जंहिंमें हू फौत थी वियो आहे। पुलिस कार्रवाई न पई करे। जवाबदार गिरफ्तार कर इंसाफ ॾियारियो वञे। नवाब वली मोहम्मद में ज़मीनी तकरार तां कतल थियल टिन गर्भातनि जे तदफीन जनाज़े नमाज़ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि साफ़ इन इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस ॻोठ इस्माइल बंड खे कड़ो चाढ़े छॾियो। सॼे ज़िले जी पुलिस ॻोठ में मौजूद पुलिस अमलदारनि जो चवण आहे त 12 मां 5 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई जारी आहिनि। बोहराम वेझो नौजवान घरू अणबड़ता खुदकशी करे छॾी। गोठ मोहम्मद पुनल मुगेरी में मोहम्मद रफ़ीक मक्सी ज़हरीली दवा पी छॾी। नौजवान के लाड़काणे नियो वियो। इलाज दौरान दम ॾिनाही। वाक़े बैदि वारसन में कोहराम। उमरकोट मां 2 नींगरियूं मुबैना तौर अगवा थी वयूं। वूमन थाने ते दारदार केस दाख़िल। गोठ उस्मान थईम जे रहवासन 9 वरियनि जी हिना धीअ मोहम्मद अमीन थईम मुबैना तौर अगवा थी वई। संदसि भाउ इमरान थईम जी फरियाद ते जानज़े मुगल गुलाम सरवर मोहम्मद हनीफ़ ऐं अकबर मथां केस दाख़िल। पीर अयूब जान सरहंदी वासिन ज़ैनब फातिमा बि मुबैना तौर अगवा। नींगरी जी अमड़ आबदा ज़ाल फैसल जी फरियाद ते सजाद अली, असद अली ऐं मोहम्मद ज़ुबैर समेत 6 ॼणनि मथां FIR दाख़िल।